शदात को शहर चारों अतराफ मलेरिया और गैस्ट्रो के लपेट में। ज़िले इंतज़ामिया और पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट शहरियों को मुकम्मल सहूलियात देने में नाकाम। शहरी मुख्तलिफ अमराज के इलाज के लिए प्राइवेट हॉस्पिटल्स में दाखिल। असांजे शहदारकोट में मलेरिया जो हिकिड़ो वायरस जन्म वरितो, मां सम्झां थो 75% माण्हू मलेरिया में वठिजी विया। उन जो असल कारण इहे त हितां जी जेकी सिहत वारा इदारा आहिनि उन्हनि जेके सरकारी तौर ते जेकी डिवाइस आहे किट आहे ज़रियनि खां मालूम थियो आहे त उन ते पॉज़िटिव अचे पियो। जेके आम जेके लेबॉरेटरियूं जेके कमु कनि पियूं शहदारकोट में उन्हनि में रिज़ल्ट नेगेटिव पियो अचे। असां हिन जो सॼो जेको बि सिस्टम आहे इहो सिहत इदारनि शहदारकोट डिस्ट्रिक्ट कंबर शहदारकोट जे सिहत इदारनि जी उहा ज़िम्मेवारी आहे त हूअ हिकु बेकार डिवाइस किट उहा यूज़ बि थिए ऐं उन जो नोटिस वठनि ऐं इन मलेरिया जेके आबो हवा आहे इन ते उहो कंट्रोल आणे सघनि। मलेरिया थियो आहे ऐं गैस्ट्रो थियो आहे, काफ़ी माण्हुनि खे बीमारी इन में रसियो आहे। जेके बि माण्हू हिन टाइम सरकारी अस्पताल वञनि था, जेके उन्हनि जे लाइ सरकारी किट आया आहिनि उन्हनि में उहो रिज़ल्ट उन्हनि खे इहो थो मिले त हिन में इन्हनि खे त मलेरिया आहे। पर हू आम माण्हू जॾहिं करे पंहिंजे पैसनि ते वञी करे कंहिं प्राइवेट सरकारी स्टोरनि खां वञी वठे थो त उन में नेगेटिव थो अचे। इन जो प्रोसीजर असां पुछा करणु चाहियूं था त इन अमले खां इहो छा माना नस्बत आहे, इन जो छाजे करे इहो शइ थिए थो। आवाम खे जेको रिलीफ मिले थो, जेकी कोटा अचे थो असांजे हेल्थ डिपार्टमेंट में DHO साहब वटि, उन आवाम ताणी का बि शइ नथो पुॼे। हिन टाइम असां वटि एमरजेंसी बि न आहे सरकारी अस्पताल में। जेके माण्हू अचनि था उन्हनि खे फस्ट एड बि नथो मिले। उहे माण्हू वीचारा हितां डायरेक्ट लाणकाणे हली था वञनि, अधु रस्ते में वीचारा फोत था थी वञनि। हिन बरसाति जे टाइम अलाए केतिरनि जाइनि जे तादाद विया आहिनि। महिरबानी करे असां DHO साहब डिस्ट्रिक्ट कंबर शहदाद को इहो अपील था कयूं इन ते फुल फौरन एक्शन वठो वञे ऐं जेको आवाम जो माल अचे थो उनखे मिली वञे। जेको भी सरकारी दूसरी जानिब अफसोस का मकाम ये है कि सेहत के नाम पर लाखों करोड़ों रुपए का बजट आता है, मगर एक आम शहरी 5 रुपए की सर दर्द की गोली भी प्राइवेट मेडिकल सेंटर से लेने पर मजबूर हैं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV शहदाद को।